अकबर खान कोल जे भले 50 साल छो न गुज़री वञा पर चेली बामा जी पनाह मां निकिरी हू ॿाहिरि पहुता त उन जे कुंड ते कौती मां फेराईंदुसि इहो त असां वाइदो आहे। करम खान मूंखे उमेद आहे त ॿीहर तव्हां जाबिर वारनि खे हिते पनाह न ॾींदो। ईअं न थिए जो असां जाबिर वारनि खे सोढ़ो कयूं हू वरी पनाह लाइ तव्हां वटि अची निकिरनि। जाकर खान केतिरा बि सोढ़ा छो न छन पर मरंदा मरी वेंदा ॿीहर मूं वटि पनाह जे लाइ कॾहिं न ईंदा। जेकॾहिं इहो सावल आयो आहे न त इन जो पहिरियों रुख असां ॾे हूंदो। इन खां पहिरियां जो सांवल अची असांजे मथां टड़के असांखे पंहिंजी पोज़ीशन संभालणी पवंदी। त पोइ देरि छो जी आहे? हलो जल्दी पहिरीं हली पंहिंजे घर खे संभालबो। हे सावल मोड़ महारा खे रोकण का मामूली ॻाल्हि न आहे। इन लोघे सां सही संभरी जंग करणी आहे। जंग अचो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।